नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरें सिलसिलो जारी है। वक्त घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी ए सेक्शन थाने जी हद ॻोठ जंदो घोटो वटि 6 महीना अॻु पसंदी शादी करण जे मामले तां मुबैना कार इल्ज़ाम हेठि जवाबदारनि इरफान मलिक, गुलाम कादिर मलिक ऐं ॿियनि अकबर मीराणी खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो ऐं जवाबदार फरार थी विया। वाक़े खां पोइ ए सेक्शन पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल जो लाश खणाए तालका अस्पताल मां पोस्टमार्टम करण बाद वारसनि हवाले करे छॾियो। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त पोरियत अकबर मीराणी सुबुह जो सवेर मज़दूरी करण लाइ भट्ठे ते वञी रहियो हो त जवाबदारनि गुलाम कादिर मलिक ऐं ॿियनि फायरिंग करे नौजवान अकबर खे क़तल करण बाद फरार थी विया। नौजवान जे भाउ शबीर मीराणी ॿुधायो त असां भट्ठे ते मज़दूरी लाइ वञी रहिया हुआसीं त जवाबदारनि गोलियूं हणी भाउ खे क़तल करे छॾियो आहे। हिन जो वधीक चवणो हो त मुंहिंजे भाउ 6 महीना अॻु ज़ीनत मलिक सां शादी कई हुई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।